पंजाब जे वज़ीर शहबाज शरीफ़ पानामा केस जे मामले ते सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में जोड़ियल 6 रुकनी JRT आॾो पेश थियो आहे। JRT जे सरबराह FIA जे डायरेक्टर माजिद ज़िया जी अॻवानी में कमेटी जो इजलास जारी आहे। इजलास में शहबाज शरीफ़ JRT आॾो अहम दस्तावेज़ ऐं मिल्कियतनि जा काग़ज़ पिणु पेश कया आहिनि। JRT में पेश थियण खां अॻु शहबाज शरीफ़ पंजाब हाउस में वफ़ाक़ी घरू वज़ीर चौधरी निसार अली ख़ान सां मुलाक़ात करे मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं। इस्लामाबाद जी फेडरल जुडिशियल अकेडमी में JRT आॾो पेश थियण लाइ शहबाज शरीफ़ जी आमद वक़्तु लीगी कारकुन जो वॾो अंगु मौजूदु हो। इन मौक़े ते फेडरल जुडिशियल अकेडमी पारां सिक्योरिटी जा बि सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। ज़रिए जो चवणु आहे त शहबाज शरीफ़ खां JRT हुदैबिया मिल्स समेत ॿियनि मिल्कियतुनि बाबति पुछा गछा करे रही आहे। ज़रिए जो इहो बि चवणु आहे त पंजाब जे वॾे वज़ीर शहबाज शरीफ़ पारां शरीफ़ फैमिली जी मिल्कियत बाबति उथारियल सवालनि ते हू अॼु जारिहाणो अंदाज़ इख़्तियार करे सघे थो। JRT आॾो पेश थियण लाइ शहबाज शरीफ़ जॾहिं फेडरल जुडिशियल अकेडमी ॾांहुं अची रहियो हो त संदसि गाॾी वफ़ाक़ी वज़ीर चौधरी निसार ड्राइव करे रहियो। पंजाब जो वॾो वज़ीर बिना प्रोटोकॉल जे पंजाब हाउस खां फेडरल जुडिशियल अकेडमी पहुतो। इन मौक़े ते उन सां गॾु वधीक ॿ गाॾियूं ॿियूं बि मौजूदु हुयूं। शहबाज शरीफ़ सां गॾु वफ़ाक़ी घरू वज़ीर चौधरी निसार, इसाक डार ऐं हमज़ा शहबाज बि साण हुआ।